अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। कराची जमात इस्लामी पाकिस्तान जे अमीर हाफ़िज़ नईम उर रहमान चयो आहे त मुल्क में अवाम मथां ज़ुल्म, इस्तिसाल ऐं जबर वारो निज़ाम मढ़ण में सभिनी हुक्मराननि पार्टियूं शामिल आहिनि। हिननि पार्टियुनि जो आम माण्हुनि सां को बि वास्तो नाहे, पर उहे जागीरदारनि, वॾेरनि, अटो माफ़िया ऐं खंड माफ़िया जे गॾियल मफ़ादनि जी हिफ़ाज़त करे रहियूं आहिनि। हिन चयो त हुक्मराननि खे अवाम जे मसइलनि, तकलीफ़नि, ॾुखनि सां को बि सरोकार नाहे। जॾहिं त माण्हू 10 खां 12 कलाक लोडशेडिंग, ख़राब रोड ऐं ट्रांसपोर्ट जी खोट सबबि सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हाफ़िज़ नईम उर रहमान चयो त सिंध में पीपल्स पार्टी गुज़िरियल 18 सालनि खां इक़्तिदार में आहे, पर कराचीअ जा रवासी अॼु बि पाणीअ जी शदीद खोट जो शिकार आहिनि। हिन इल्ज़ाम लॻायो त पीपल्स पार्टी ऐं MQ मुराकश्ती करे रहियूं आहिनि ऐं क़ौमी तोड़े बल्दियाती चूंडनि में जमात इस्लामी जे मैंडेट ते धाड़ो हयो वियो आहे। संदसि चवणु हो त क़ौमी चूंडनि में MQM हिक बि UC न खटी वई। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।